अस्सलाम वालेकुम, वेलकम साले पर इंसाइक्लोपीडिया छाला खुशा तो भी सही है। हाँ पाण प्रॉब्लम कंदासीं 8.6 हिन में छा तो चे त 200 न्यूटन ज़ोर जी मदद सां 200 न्यूटन ज़ोर जी मदद सां हिक पेटी के सतह जी लेवल में 5 मीटर धिकजे थो। ॿुधायो त पेटी ते कम केतिरो थींदो। सफ़ा सोलो हाँ तव्हां नोट कयो हूंदो, मां अंडरलाइन भी कियो त पेटी जेकी आहे उहा सतह जी लेवल सां ही जीअं सतह जी लेवल सां को एंगल न आहे ठहियो, ठीकु आहे, सतह जी लेवल सां धिकजे थी ऐं उन ते फोर्स जेको आहे उहो सतह जी लेवल सां आहे। हिन जो मतिलबु इहो आहे त पाण उनखे हितां को एंगल न आहे ठहियो फोर्स में ऐं हिन पेटी जे विच में को एंगल न आहे ठहियो त हिन जो मतिलबु आहे ज़ीरो जी एंगल आहे। ही उनजी लेवल में सिधो जाॾे डिस्टेंस आहे हुन साइड ई सिधो समझ फोर्स पाण हई आहे त हिन जो मतिलबु आहे त हीअ सतह जी लेवल सां आहे। सतह जी लेवल ते हिते एंगल ही ॾिसो डिस्प्लेसमेंट ऐं फोर्स जेकी आहे उहो पाण में पैरेलल में आहिनि त हिन जो मतिलबु आहे हिननि जे विच में जेकी एंगल थींदी हू ज़ीरो थींदी, इन करे पाण हिते ज़ीरो लिखी आहे। ऐं बाक़ी ॿियूं जेकी बि शयूं हुयूं 5 मीटर हुन डिस्प्लेसमेंट तय कयो आहे ऐं फोर्स घणी लॻी आहे, ही जेकी फोर्स आहे उहा 200 मीटर, त वर्क घणो थींदो ही पाण मालूम कंदासीं। सफ़ा सवलो आहे। ही पाण हीअं मतिलबु सॼो कुझु लिखी इन करे सम्झायूं था पिया त बाबा हिन खां पहिरियों ही वीडियो जेकी ऑलरेडी रिकॉर्ड हुई, बाक़ी डिलीट थी वई असांखां ग़लती सां, त इन करे डायरेक्ट हिते ई सम्झाए था छॾियूं। बाक़ी जेकियूं वीडियो आहिनि उहे साण पाण लिखंदा था वञूं ऐं साण ई सम्झायूं था, कोई अहिड़ी वीडियो बि न आहे, ठीकु आहे। हाणे छा कुझु न आहे कनो, ख़ाली फार्मूलो यादि हुअणु खपे। वर्क जो फार्मूलो छा आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट। फोर्स ऐं डिस्प्लेसमेंट जो डॉट प्रोडक्ट हूंदो आहे वर्क। हाणे हिते डॉट प्रोडक्ट पाण खे छो चवंदासीं त मां छो था चऊं, हिन करे छो जो फोर्स वेक्टर आहे ऐं डिस्प्लेसमेंट बि वेक्टर आहे। जॾहिं हिन जो प्रोडक्ट थींदो ऐं रिज़ल्ट में पाण खे स्केलर मिलंदो। डॉट प्रोडक्ट छा खे चवंदा आहियूं? जेकॾहिं ॿ शयूं जेको वेक्टर हुजनि ऐं उन्हनि खे मल्टीप्लाई कयूं ऐं रिज़ल्ट में पाण खे स्केलर मिले त हुनखे पाण डॉट प्रोडक्ट चवंदा आहियूं। ऐं डॉट प्रोडक्ट पाण सां सदाई कास जो फंक्शन खणंदो आहे, हीअ पाण खे यादि रखिणो पवंदो, ठीकु आहे। हाणे कुझु न आहे कयो, वैल्यू पुट कयूं आहिनि, 200 हिते लिखियोसीं, डिस्प्लेसमेंट 5, हिन खे ज़रब कयोसीं 200 खे 5 सां ज़रब कयोसीं त हीउ 1000 थियो, मतिलबु जेको वर्क थियो आहे उहो 1000 जूल थियो आहे। ऐं ईअं पाण जेकॾहिं कास थीटा साॻी हणूं साण, मतिलबु जेकी फार्मूले में आहे उहो हणूं था त हुन सां बि को फ़र्क़ु न पवंदो, छो जो कास जेको आहे कास ज़ीरो, ॿई पाण में पैरेलल में आहिनि त कास हिन में एंगल जेको हूंदो उहो ज़ीरो जो थींदो ऐं कास ज़ीरो छाजे बराबरि आहे? 1 जे। ही साॻियो पाण में करे ॾिठो आहे, मतिलबु रिज़ल्ट पाण में सेम आहिनि। ऐं हितां ॿी कॉन्सेप्चुअल जेकी ॻाल्हि आहे उहा ई आहे त कमु कहिड़े कंपोनेंट फोर्स जे कहिड़े कंपोनेंट जे थ्रू थींदो आहे, कहिड़ो फोर्स जो कंपोनेंट हुजे त कमु थींदो आहे। हू सिर्फ़ु हॉरिजेंटल कंपोनेंट मतिलबु एफ एक्स कंपोनेंट हूंदो, सिर्फ़ु हुन जे थ्रू वर्क थींदो आहे। बाक़ी एफ वाई जेको आहे पाण वटि ही नकार आहे, एफ वाई जेको आहे उहो कंहिं कम जो न आहे। ऐं हिन केस में छा थियो आहे? हिन केस में जेकी बि पाण फोर्स हई आहे हू सॼी जी सॼी एफ एक्स आहे, छो हीअ हिन में पैरेलल में आहिनि, हिन जो को बि थिए ई नथो, मतिलबु कंपोनेंट जेको एफ वाई आहे हीअ सॼी ॾिसो हिन साइड ईअं लॻल आहे, हीअ जेकी आहे फोर्स एक्स आहे। हाणे वाई कंपोनेंट हिन जो आहे ई न, वाई कंपोनेंट न आहे त इन करे एफ वाई जेको आहे हू ज़ीरो आहे। ऐं फ़र्ज़ु कयो जंहिंमें वाई कंपोनेंट हुजे त पोइ पाण छा कंदा आहियूं? पोइ बि पाण सिर्फ़ु एफ एक्स कंपोनेंट खणंदा आहियूं ऐं एफ एक्स छाजे बराबरि हूंदो? एफ कास थीटा जे। हिन करे पाण ही एफ कास थीटा साण खणंदा आहियूं। ॿिया जेका बि मतिलबु जिथे एंगल को ठहंदी हुजे ज़ीरो खां बिना त पाण ई खणंदा आहियूं। हाणे हिते पाण मिसाल वरिती आहे त जेकॾहिं फोर्स आहे हू हिकु बॉडी ते लॻे थी त रिज़ल्ट में डिस्प्लेसमेंट तय थिए थो, हीअ डिस्प्लेसमेंट, ऐं एंगल घणी आहे फोर्स जी? 45 आहे। हाणे कमु सिर्फ़ु कहिड़ी फोर्स जे थ्रू थींदो? जेकी हॉरिजेंटल आहे, मतिलबु एफ एक्स आहे, ठीकु आहे। डी जे मतिलबु जेको डिस्प्लेसमेंट थिए थो उनजी पैरेलल में आहे, सिर्फ़ु हू कमु करे सघंदी, बाक़ी जेको वाई कंपोनेंट आहे इन फोर्स जो हू कमु कोन कंदो। हिन करे पाण सिर्फ़ु जेको एफ वाई आहे हुनखे खणो ई नथा ऐं एफ एक्स जी जाइ ते एफ कास थीटा खणी छॾंदा आहियूं, त छो जो एफ वाई हिते पाण वटि नकार आहे, कंहिं यूज़ जो न आहे।
ठीक है। हिन करे हाँ तव्हांखे सम्झ अची वियो हूंदो त पाण कास थीटा छो कढंदा आहियूं, छो जो ही डॉट प्रोडक्ट आहे। ऐं पाण खे ॿी बि ॻाल्हि आहे त ही एक्स कंपोनेंट पाण खे सिर्फ़ु मालूम करिणो हूंदो आहे, छो जो यूज़ ई एक्स कंपोनेंट ही यूज़ थींदो वर्क करण में, त इन करे ही पाण कास थीटा साण खणंदा आहियूं, मतिलबु एफ एक्स कंपोनेंट फोर्स जो या कंहिं बि शइ जो एक्स कंपोनेंट खणंदा आहियूं जेको होरिजेंटली हुजे। हाणे ही एक्स वाई प्लेन आहे, ही तव्हांखे ऑलरेडी ख़बर हूंदी, न आहे ख़बर त ॿुधाए छॾियूं। हिन साइड जेको आहे उहो एक्स पॉजिटिव हूंदो आहे, ही जेके एक्स जेका आहिनि ही होरिजेंटली खे शो कंदा हूंदा आहिनि, मतिलबु होरिजेंटल खे, जीअं प्लेन जे सम्झ हू हूंदो मतवाज़न हूंदो, प्लेन जे पैरेलल में हूंदो। ऐं वाई जेको आहे उहो मथे हूंदो आहे, हीअ वाई जेको आहे ही पॉजिटिव वाई आहे, ही नेगेटिव वाई आहे, वाई डैश जेको आहे। हिन साइड जेकी वैल्यू हू पॉजिटिव में हूंदी, हेड साइड जेकी हू नेगेटिव में हूंदियूं। ऐं एक्स हिन साइड पॉजिटिव आहे, हिन साइड ही नेगेटिव आहे। ठीक है, उम्मीद है समझाया हूंदो। को भी मसलो हुजे कमेंट में पूछी सको था। चैनल के सब्सक्राइब ना कयो, चैनल के सब्सक्राइब करे वठो, जी हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सके। खुदा हाफिज़।